धरती सारो धन। डूंगर तू ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी, हूं तन अंदर थी वही जीवन वढे वाढो। ई करम जो काढो न त पत्थर केर पंध करे। अरबा 4 जून 2025 जे लुकन लॻंदड़ गरम टिपहरी टाणे हाज़िर थिया आहियूं। प्रोग्राम धरती सारो धन खणी प्रोग्राम जो पेशकार आबिद सोलंगी, फनी सहकारी साथी आमिर अब्बास ऐं आऊं आहियां अवां जो मेज़बान नवाज़ चांडियो। जुगन खां जीअरी मेहराण माथरी जे हंज में पलजंदड़ हर ज़ीरू इंसान समेत जिते जिते असांजो ही मुसाफ़िर आवाज़ अवां महिरबान ॿुधंदड़नि ताईं पहुची रहियो आहे, उन्हनि सभिनी सभाजड़नि साॻीड़नि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। जीअं आवाज़गार भारो प्रोग्राम जी शुरूआत हिकु भेरो ॿीहर बेनज़ीर हारी कार्ड जे हवाले सां तव्हां सां कंदा हलूं। त बेनज़ीर हारी कार्ड जा जेके फार्म आहिनि उहे भरिया पिया वञनि। तव्हां सभिनी आबादगार भाइरनि खे गुज़ारिश आहे त कोशिशि करे वधि खां वधि बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ पंहिंजा फार्म भरायो। बेनज़ीर हारी कार्ड चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे ख़ुसूसी हिदायतनि ते सिंध हुकूमत वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब, सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बख्श माहिर साहब ऐं सेक्रेटरी ज़राअत सोहेल अहमद कुरैशी साहब ऐं DG या डायरेक्टर जनरल ज़रई तोसी मुनीर अहमद जुमानी साहब जे ख़ासि काविशनि ऐं कोशिशनि सां सिंध जे आबादगारनि खे बेनज़ीर हारी कार्ड जे नाले सां कार्ड जारी कया पिया वञनि। त जीअं सिंध जो आबादगार जेको आहे उहो मुख़्तलिफ़ टाइमनि ते कॾहिं ॿोॾि कॾहिं सोक कॾहिं पाणी जी घटिताई जे करे जेके जेके उन्हनि खे ज़राअत मुतलिक़ मसइला पेश अचनि था त उन्हनि खे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां ख़ासि रिलीफ फराहम कयो वञे। उन रिलीफ जे हासिला जे लाइ तव्हां आबादगार भाइरनि खे गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजो 1 अदद या 2 अदद पासपोर्ट साइज़ फ़ोटू, शनाख़ती कार्ड जी कापी ऐं 7 फार्म जो असुलु नकुल पाण सां गॾु रखो ऐं ज़राअत खाते ईंदड़ ज़रई कारकुननि वटि पंहिंजा फार्म भराए बेनज़ीर हारी कार्ड हासिलु करियो। त जीअं तव्हांखे पोखी खां वठी लाबारे ताईं ज़राअत में जेके बि मसइला दरपेश अचनि था त उन हवाले सां सिंध हुकूमत जे तरफ़ां ख़ासि रिलीफ फराहम करे सघिजे। जीअं आबादगार भाइरो गुज़िरियल ॾींहं असां पाकिस्तान में वोणनि जे हवाले सां या कपह जे हवाले सां प्रोग्राम कयोसीं, पर कुझु लाइट जे न हुजण जे करे कुझु असांजो प्रोग्राम फेसबुक ते सही न हली सघियो। त हिकु भेरो ॿीहर असां गुज़िरियल ॾींहं वारो जेको प्रोग्राम आहे उहो अॼु जेको आहे तव्हांजे आॾो पेश कंदासूं। जीअं असां थियो पाकिस्तान ऐं सिंध वोणनि जी सरज़मीन आहे, मुल्क जी मईशत जो दारोमदार ज़राअत ते आहे। ज़राअत जो सिधो सओं तालुक़ु मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो को बि ख़्वाबु तेसि ताईं पूरो न थी सघंदो जेसि ताईं हिन फ़सुल जे घुरिजनि ऐं आलमी मयार खे साम्हूं न रखियो वेंदो। जीअं आबादगार भाइरो असांजो मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जी कपह जी तारीख़ तमामु घणी पुराणी आहे, जेका पंहिंजे उम्दे मयार ऐं नफ़ासत जे लिहाज़ खां पुराणे ज़माने बि मशहूरु रही आहे। तारीख़ ॿुधाए थी त दुनिया में ज़राअत जी शुरूआति सभ खां पहिरीं सिंधू माथरी में थी, जंहिंजा तारीख़ी सबूत मोहन जे दड़े ऐं हिंदू मज़हब जे पुराणे किताब ऋग्वेद में बि मिलिया आहिनि। आबादगार भाइरो 11,500 साल क़बल मसीह जी क़दीम किताब ऋग्वेद में ॾिनल आहे त सिंधी कपह जंहिंखे करपासा जे नाले सां सॾियो वेंदो सिंध में मलमल जे धागे जे लाइ पोखी वेंदी हुई। उहा कपह उन वक़्तु पूरी दुनिया में नरम ऐं उम्दे धागे जे लाइ इस्तेमालु थींदी हुई। आसमानी किताब तौरेत में पिणु कपह जे मलाइम ऐं उम्दे कपिड़े खे सिंधू सॾियो वियो आहे। सिंध जी 5000 साल पुराणे उञाण मोहन जे दड़े जी खोटाई मां कपिड़े जा कुझु टुकड़ा लधा हुआ, जिन खे खुर्दबिनी सां जॾहिं तपासे ॾिठो वियो त पतो पियो त उहो कपिड़ो हाणोकी असांजी देसी कपह जे क़िस्म मां ठहियलु आहे, जेका अॼु बि खैरपुर ऐं नौशरो फिरोज़ ज़िलनि में जे कुझु हिसनि में पोखी वञे थी। आबादगार भाइरो मिस्र जे अहरामनि में पियल फ़रोन जे लाश खे सिंध जे कपह मां ठहियल कपिड़े मलमल जो कफ़न ॾिनो वियो हो ऐं जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी क़ौम सिलेब ते टंगियो त खेसि बि सिंध जो कपिड़ो पातल हो, जेके असांजा जी कपह जा तारीख़ी मिसाल आहिनि। ऐं उन ॻाल्हि मां साफ़ ज़ाहिर आहे त असांजी कपह तमामु घणो मशहूरु ऐं पुराणी आहे। पूरी दुनिया में सभ खां पहिरीं वोण सिंध में पोखण जो एज़ाज़ आहे ऐं सिंध ज़रई ख़ुशहाली खे ॾिसंदे सिंध जी ज़रई ख़ुशहाली खे ॾिसंदे हिकु अरब सियाह जंहिंखां उन वक़्त जे ख़लीफ़े जॾहिं सिंध बाबति मालूम कयो हो त उन अरब सियाह उन ख़लीफ़े खे जवाबु ॾिनो त सिंध जो दरिया मोती आहे, सिंध जा जबल याकूत आहिनि
ऐं सिंध जा वण जेके आहिनि उहे अतुर आहिनि। हिकु अंग्रेज़ मोहक़क़ हेनरी पाटेंजर 1821 में